अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आमया मारवी थीम सबका पेरी शाम का नाज़रीन हेडलाइंस। हुकूमत पेट्रोलियम इसमंती सब्सिडी मुकम्मल खत्म करण जूं तैयारी करे वरतियूं। सब्सिडी खत्म थियण बाद पेट्रोल की कीमतन में 23 रुपया 3 पैसा इजाफो थी वेंदो। पेट्रोल की कीमत 209 रुपया 86 पैसा फी लीटर खां वधी 219 रुपया 18 पैसा फी लीटर थी वेंदी। हाई स्पीड डीजल 227 रुपया 18 पैसा, लाइट डीजल 186 रुपया 39 पैसा फी लीटर थी वेंदो। सेनेट चेयरमैन सादिक सिंधराणी जी सदारत थे सेनेट जो इजलास। पेट्रोलियम शहंशहगन में वाद ते अपोजिशन पारां इजलास मां वॉकआउट। गोड़ ऐं नारेबाज़ी। सेनेट में ॻाल्हाईंदे आसिम नसीर तारड़ चयो आहे त पीटीआई 4 सालनि दौरान मईशत खे तबाह करे छॾियो। सभिनी खे मईशत जी बेटीअ लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। ग़रीबनि खे महांगाई खां बचाइण लाइ टारगेटेड सब्सिडी ॾिनी पई वञे। सभिनी खे ख़बर आहे त कर्ज़ वारो मामलो सालनि खां हली रहियो आहे। सिंध हुकूमत पारां काबीना ऐं सरकारी ऑफिसरनि जे पेट्रोल कोटा घटाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। वॾे वज़ीर हुकुम जारी कयो आहे त वज़ीरनि, सलाहकारनि ऐं ऑफिसरनि जे पेट्रोल कोटा मां 40% घटाए वेंदो। मुराद अली शाह चयो आहे त तेल अघ वधिया आहिनि, उन जो वार सरकारी ख़ज़ाने ते न पवणु घुरिजे। सरकारी ख़ज़ाने ते वार जो मक़सदु आवाम ते वार आहे। पेट्रोल ते सब्सिडी सबब मुल्क डिफॉल्ट ॾांहुं वञी रहियो हो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त पेट्रोल ते सब्सिडी बर्दाश्त न करण जोगी आहे। इमरान खान पेट्रोल ते 3 रुपया लेवी मुड़ियो हो। जेकी बि मुआशी मुश्किलातूं आहिनि उहे इमरान खान जे IMF सां मुआहिदे जे करे आहिनि। पेट्रोल जा अघ वधण बाद ट्रांसपोर्टरनि बि भाड़ा वधाए छॾिया। 50 गाॾियूं बिहारे अमले खे घर भेड़ो करण जो ऐलान। आल पाकिस्तान पब्लिक ट्रांसपोर्ट और ट्रांसपोर्टेशन किरायनि में 20% वाधि जो फ़ैसिलो करे छॾियो। फेडरेशन जे तर्जुमान चयो आहे त डीज़ल जी क़ीमत वधाइण ते 50% ट्रांसपोर्ट एहतिजाज तौर बंदि रखंदा ऐं अमले खे फारिग कयो वेंदो। तर्जुमान मूजिब ट्रांसपोर्टरनि लाइ गाॾियूं हलाइण नामुमकिन थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस खे शेख रशीद की गिरफ़्तारी खां रोके छॾियो। अदालत घरू सेक्रेटरी खां शेख रशीद जे केसनि बाबति तफ़सील घुराए वरिता। मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो आहे त हुकमनामो जारी थियो, उन बावजूद रोज़ मथस केस दाख़िल कया पिया वञनि। हू अञा बि असेंबली जो मेंबर आहे। राणा सनावला मुल्क में बदमाशी मचाए रखी आहे। राणा सनावला 3 भेरा मुंहिंजी भेनरुनि जे घरनि ते छापो हणायो। हुकूमतूं सदाई न आहिनि रहंदियूं। घरू मामलनि जे अॻूणे वसीर शेख रशीद चयो आहे त ही हुकूमत नथी हली सघे। हाणे इमरान खान रोडनि ते हूंदो। 25 मार्च तारीख़ ते इस्लामाबाद में जेको कुझु थियो उन जो मिसाल नथो मिले।
सिंध हाई कोर्ट दुआज़ेरा केस में FIA खे पुलिस की मदद की हिदायत करी थी। सिंध हाई कोर्ट में दुआज़ेरा बाज़ियाबी केस की ॿुधणी जस्टिस इक़बाल कलोड़ो ऐं जस्टिस आगा फैसल ॿुधणी कई। IG सिंध पारां दुआज़ेरा बाज़ियाबी केस की रिपोर्ट अदालत में पेश कई वई। अॻूणे IG कामरान फज़ल खे जारी शोकास नोटिस वापस वरितो पियो। अदालत FIA खे हिदायत कई त नज़र रखी वञे त दुआज़ेरा गैर कानूनी तरीक़े सां सरहद पार न करे सघे। अदालत केस की ॿुधणी 10 जून ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु बलूचिस्तान के कंहिंजे दौरे ते कोयटा पहुची पियो। कोयटा में स्टाफ कॉलेज की पासिंग आउट परेड में शिरकत कंदो। वज़ीर आज़म गवादर पोर्ट जो फिसाई दौरो कंदो। एक्सप्रेस जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुकामी अखबारनि ऐं माहिगिरनि खे ख़िताब कंदो। अदालतूं इमरान खान के तकरारी बयान जो नोटिस वठनि। वज़ीर आज़म की सलाहकार अमीर मुकाम चयो आहे त क़ौम इमरान खान के एजेंडा के समझी चुकी है। इमरान खान के पंहिंजे वसीलनि जो गलत इस्तेमाल करे पियो आहे। कराची के जेल सोरंगी में डिपार्टमेंटल स्टोर के लगल बाइक के 45 कलाक गुज़री विया। फायर ब्रिगेड इख्तियारनि जो चवणु त बाइक ते गुज़िरियल इंसाफ तो आंदो वियो हो। पोलिंग वारो अमल जारी आहे। फायर ब्रिगेड मुआसिब पोलिंग वारे अमल दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते बार बार शोला भड़की पवन था। पोलिंग वारे अमल में वधीक केतिरा कलाक लॻी सघनि था। 18 खां वधीक फायर टेंडर पोलिंग वारे अमल में हिस्सो वठी रहिया आहिनि। दोदापुर वेझो ॻोठ मोहम्मद नवाज़ सिखराणी ते चढ़ाई दौरान पुलिस मुबैना तौर घरनि खे बाहि ॾिठी, जंहिं दौरान औरत सड़ी फौत थी वई। ॻोठ नवाज़ सिखराणी में घरनि खे बाहि लॻण सबबि लाल बेबी सड़ी फौत थी वई। घरनि में रखियल अलाह बसड़ी रख थी पियो। ॻोठाणो जो चवणु आहे त पुलिस बिना जवाब चढ़ाई दौरान घरनि खे बाहि ॾिनी। कंडियारो वेझो तेज़ रफ्तार ट्रॉलर गलती थियण सबबि ड्राइवर हयाती विञाए थो। कॉमिशा रबड़ तेज़ रफ्तार ट्रॉलर ड्राइवर के कंट्रोल मां निकिरी गलती थी पियो। साहिवाल वासी ड्राइवर 45 वरिये जो मोहम्मद सलीम खे ॾेते ई दम ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती जो इलाज कराए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। आई मुल्क के अक्सर मैदानी इलाइक़नि में अॼु मौसम खुश्क ऐं गरम रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त इस्लामाबाद में मिठी बार हवा हलण जो इम्कान आहे। ॾखण पंजाब ऐं सिंध जा मैदानी इलाइक़ा सख़्त गर्मी की लपेट में रहंदा।